जहानन जे सरदार सोने महबूब मोहम्मद मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज शरीफ जो मुक़द्दस महीनो आ ही वो महीनो आ जे बारे में असांजे आका आई मौला मदीने वारे साईं फरमायो रजब शहरुल्लाह व शअबान शहरी व रमदान शहर उम्मती। रजब अल्लाह जो महीनो आ के जो महीनो आ महीना सब अल्लाह जा है ॾींहं सब अल्लाह जा है पर जंहिं शइ जी निस्बत रब पाण ॾे करे उन जी इज्जत ऐं ताज़ीम अञा वधी वेंदी आहे जी। वलीउल्लाह नाकतुल्लाह बैतुल्लाह अल्लाह ॾांहुं जंहिं शइ जी निस्बत थी वञे तो उन शइ जी इज्जत ऐं ताज़ीम वधी वेंदी आहे। रजब शहरुल्लाह रजब अल्लाह जो महीनो आहे महीना सब रब जा आहिनि पर हिन महीने के रब्बुल आलमीन पंहिंजो महीनो सॾे करे हिन महीने जी इज्जत ऐं ताज़ीम ऐं वक़ार ऐं दर्जो पंहिंजे बाननि खे ॼाणायो। व शाबान शहरी मदीने वारे साईं फरमायो तो शाबान मुंह मोहम्मद करीम जो महीनो व रमदान शहर उम्मती रमजान जो महीनो मुझी उम्मत जो महीनो आ। तवा बहराड़ी जा मानू शहर जा मानू बेहतर समझो था तो जने बारिश वसण वारी हुंदी आ तो उनजो पेश कीमो किए थींदो आ। बारिश जने वसंदी आ अवल बादल ईंदा आहिनि ककर छाइबा आहिनि पो थधड़ियूं हवाऊं लगंदियूं आहिनि जीअं हींअर लगी आ नचई सुभान अल्लाह जी पो थधड़ियूं हवाऊं लगंदियूं आहिनि पक थी वेंदी आ त हाणे वॾ फुड़ा मींहं वसण वारा आहिनि। रजब जो महीनो रहमत जा बादल छाइजी वेंदा आहिनि शाबान जो महीनो रहमत जूं थधड़ियूं हीरूं खुलंदियूं आहिनि ऐं जॾहिं रमज़ान ईंदो आ त रब जी रहमत जा वॾ फुड़ा मींहं वसी पवंदा आहिनि। वरी बि चओ सुभान अल्लाह। प्यारा दोस्तो इमाम बैहकी शोबुल ईमान जे अंदर इमाम बैहकी फज़ाइलुल औकात जे अंदर रिवायत आणनि था बिनी जहानन जे सरदार मदीने वारे ताजदार फरमायो त जेको मानू रजब जे महीने जो हिकड़ो रोजो रखे उनखे रब्बुल आलमीन पूरे साल जी जे रोजन जो सवाब अता फरमायो। जेको रजब जे महीने में 7 रोजा रखे रब्बुल आलमीन 7 जहन्नम जा दर उन जे ला बंद करे छडींदो आहे। मुझे आका फरमायो त जेको रजब जे महीने में 8 नफली रोजा रखे रब्बुल आलमीन जहन्नम जा 8 दरवाजा जन्नत जा 8 दरवाजा उन जे ला खोले छडींदो आहे। बेहश्त जा 8 दरवाजा चो उन जे ला सौदो सस्तो आया महांगो आ जी सस्तो आया महांगो आ पर नफ्स भी छडे न। हाँ या बला लगला या बला लगला गर्मी जो बहानो आ पर जिए जिए गर्मी खुदा जे रस्ते में जिए जिए तकलीफ वसांदे तिए तिए रब वटो दर्जा इनाम तोखे वधीक मिलंदा। ही महीनो चैन हुर्मत इज्जत वारन महीनन मझा हिकड़ो महीनो आ। मिनहा अरबातुन हुरुम उहे हुर्मत इज्जत वारा जेकी 4 महीना हन उनन मझा हिकड़ो महीनो रजब शरीफ। असहाबी अर्ज के या रसूल अल्लाह दिल चवे थी नफली रोजा रखा मदीने वारे साईं फरमायो तो हुर्मत वारे चैन महीनन मा जे में वणई ते में वनी रोजा रख। ऐ साईं फरमाइन था जेको मानू हिकड़ो नफली रोजो रखे साईं थोड़ो मुडे ध्यान कयो घड़ी घणी रजब जे महीने जी तखसीस नाहे नफली रोजे जी गाल आ। मुझे आका फरमायो त नफली रोजो सिर्फ हिकड़ो रखे उन जो अजर छा है उन जो सवाब छा है उन जे ला इनाम केड़ो आ। जानवरन पखियुन में कांग जी उम्र तमाम वडी थींदी आ। साईं फरमाइनि था हिकड़ो कांग पैदा थे ऐं हिक पासे उडामण शुरू करे उडामंदो रहे तां जो पोढ़ो थी मरी वञण ताईं हिकड़े पासे पियो उडामे केतिरो मुफ़ासिलो तय कंदो
साईं फरमाइन था जेको हिकड़ो नफली रोज़ो रखे तो उन के रब इन कांग जेतरो मुफासलो तय कयो आ उन का वधीक रब जन्नत जी जागीर अता फरमाई। हां अड़े हिते त इंच इंच ते झेड़ा लगा पिया, फुट फुट ते झेड़ा लगा पिया है, मर्द था मुआ वञन पिया, कत्ल था थियन पिया, रत था हारजन पिया, बन्नी जे टुकरे बारे जे लाए हर को दावा कयूं वेठो आ त मुंजी शे आ मुंजी शे आ, पर मुंजा पिरी प्यारा अज आहे सुभाणे न हुंदी। जन्नत में जे कने हिकड़े डंडण जी काठी जेतरी जाए केके जन्नत में मिली वने, मदीने वाले साईं फरमायो त रूई जमीन जी बादशाही हिकड़े पासे हिकड़ी डंडण जेतरी काठड़ी जेतरी वालारण जेतरी जाए जन्नत में मिली वने त या अन्या वधीक आ। छो त दुनिया जी बादशाही फुरजी वेंदी, दुनिया जी बादशाही फुरजी वेंदी, पर जन्नत में मिलियल उहा जाए वरी कदे न फुरजी सकदी। पो करे वठजे की करणो थई वरी वापस न वरणो थई, है करे वठजे की करणो थई वरी वापस न वरणो थई, अग्यों हिसाब किताब थियणो थई सारे सब साफ ॾियणो आ। छॾे हिन दार दुनिया खे ख़बर ॾिनेठ हलणो आ। सुभान अल्लाह। करे वठो कमाए वठो ही महीनो मुबारक थई, ही उहो महीनो आ जेको मुहिब ऐं महबूब जे मुलाकात जो महीनो आ। गाल समझ में आई या न? मुहिब ऐं महबूब जे मुलाकात जो महीनो रजब जो महीनो आ। तो बुधो हिन ही महीने जी 27 जी रात मुझे लजपाल नबी के रब अर्शन ते घुराए पंजो कुर्ब नसीब फरमायो। हाँ न को अगु व्यो न को पो वञी सघे, न को वयो न वञी सघंदो, उन कुर्बत जे मकाम ते मुझे दिल पर मोहम्मद करीम खे रब घुरायो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहब्बत साचो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुझे सोने नबी जो रब जे कुर्बतुन में वञण पंहिंजे मालिक करीम जो बिना पर्दे जे दीदार वञी करणो। जेड़ो मेराज जो सफर हुयो, जेड़ो अजीम मुतबर्रक मुबारक सफर हुयो, जेड़ी अजीम मुबारक मुलाकात हुई, उन्हें जे ला रब महीनो ऐं टाइम भी ओड़ो बरकतुन वारो चूंडियो। ही चूंड थी ना, रब जी चूंड थी ना। चाहे हाँ तो मुझे महबूब के रमजान में मेराज कराए, हाँ मुहर्रम में मेराज कराए, हाँ जुलहज में मेराज कराए, हाँ पर न रब करीम पंहिंजे महबूब के मेराज जेला घुराइण जेला पसंद कयो त रजब जो महीनो। महबूब जो वञण भी मोजज़ो ऐं मेराज माणे मोटण भी ॻाल्हायो जी। मोजज़ो छा खे सॾिबो? जेको
अकुल के आजिज करे जेते मानू जो अकुल समझे खिरद दानाई फहम इदराक जे गाल के समझी न सके उन्हें के मौजज़ो सरबोआ मुझे दिल पर मोहम्मद करीम जो मेराज एडो तअज़ीम मौजज़ो एडो तअज़ीम मौजज़ो जो अज जदीद टेक्नोलॉजी जदीद साइंसी तहकीक जदीद उलूम इन गाल के साबित पिया कन त अर्शन ते वञण आसमान दे वञण वाकई बि मौजज़ो अकुल कम नथो करे वजअलना समा सक़फ़म महफूज़ा रब तो फरमाए त तव्हां जे मथां मूं आसमान के हिफाजत वारी छत बनायो आ हिफाजत वारी छत अल्लाह अल्लाह जे मां मथों जा जेकी रेज़ आहिनि जेकी मथों जा उहे जहरीला सिज जा किरण आहिनि सितारनि जे रोशनियुनि जा जेकी जहरीला किरण आहिनि उन्हनि खे रब बचाइण जे लाइ विच में फिल्ट्रेशन जो निज़ाम ठाहियो आहे मुंहिंजे मालिक करीम आसमान ऐं ज़मीन जे विच में हज़ारे पर्दा हज़ारे कुर्रा ठाहिया आहिनि असांजे कदीम तफ़सीर वारनि भी लिखियो त विच में बाहि जा कुर्रा आहिनि पाणी जा कुर्रा आहिनि विच में अहिड़ा तह आहिनि जन मां इंसान जो वञण भी मुश्किल आहे इंसान जो मथे चढ़ण भी महाल आहे पर वाह वाह मुंहिंजा दिल पर तुंहिंजे मौजज़े तां कुर्बान वञे सारी दुनिया जा साइंसदान गॾु थिया आहिनि मुंहिंजा दोस्तो वध में वध उन्हनि जेका दावा कई आहे चंड ते पहुचण जी ऐं चवनि था 2013 में या 2014-15 में असां मरीख़ ते वेंदासीं पर मरीख़ ते ही बीठो आहे असांजे ज़मीन सां वेझो कुर्रो आहे मरीख़ जो अञा मरीख़ खां पोइ नेपच्यून आहे प्लूटो आहे हज़ारे ॿिया सितारा आहिनि सोलर सिस्टम जे अंदरि हिन गैलेक्सी जे में असांजी ज़मीन आहे इन सोलर सिस्टम जे अंदरि अरबे खरबे सितारा आहिनि अरबे खरबे सितारा आहिनि जेको हिकड़े हिकड़े सितारे जे विच में लखे किलोमीटरनि जो मुफ़ासिलो आहे ही असांजो निज़ाम शमसी एॾो वॾो कुशादो वसी ऐं अरीज़ आहे उन जे हिकड़े सितारे ते अञा मस चंड ते पहुचण जी हिननि दावा कई आहे हाणे मरीख़ ते वेंदा पोइ भली मुश्तरी ते वञनि पोइ भली नेपच्यून ते वञनि पोइ भली प्लूटो ते वञनि जेसीं ताईं वेंदा पर मुंहिंजे दिलबर जो मेराज अञा अॻिते अञा अॻिते अञा अॻिते वे टे जना साइंसदान जेके अपोलो 11 जेका खिलाई शटल हिननि ठाही हुई अपोलो 11 उन्हें के नालो ॾिनो हो उन अपोलो 11 में जॾहिं ये चढ़ी चंड ते पहुता आहिनि ऐं जॾहिं वापस आया उन्हनि मां हिकिड़ो साइंसदान मिस्र जे सरकारी दौरे ते आयो त हिकिड़ी मस्जिद खां लंघियो त मस्जिद में बांग ॿुधी हो काफ़िर उन करे बांग ॿुधी कोन हो उन करे अज़ान ॿुधी कोन हुई जेॾी महिल बांग जो आवाज़ ॿुधी त बीही रहियो उन जे टीम जा ॿिया माण्हू उहे साइंसदान के रिसर्च ते निकिता हुया बीही जो रहियो त हुननि छोती असांजो वॾो सरदार असांजो चङो मुड़ुस वॾो साइंसदान वॾो कलाबाज़ छो बीही रहियो आहे ज़रूर को सबबु हूंदो जेॾी महिल बांग पूरी थी त पंहिंजे साथियुनि खां जेके उतां जा मक़ामी तर्जुबान हुया उन्हनि खां पुछा कि भई ही आवाज़ छाजो हुयो जे इहो आवाज़ मुसलमाननि जी अज़ान आहे जेको बांग ॾींदा आहिनि पोइ गॾु थी अल्लाह जी इबादत कंदा आहिनि इहा अज़ान आहे इहो भला ये जेके लफ़्ज़ चयो इहो छा हुयो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह पिया चवनि इहो छा हुयो जे इहे शाहिदी ॾींदा आहिनि अल्लाहु अकबर अल्लाह वॾो आहे अल्लाहु अकबर अल्लाह वॾो आहे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह मां शाहिदी थो ॾियां त ख़ुदा खां सवा ॿियो को बि इबादत जे लाइक़ नाहे अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह मां शाहिदी थो ॾियां त मिठो मोहम्मद करीम अल्लाह जो रसूल जेॾीमहिल साइंसदान उन अमेरिका जे खिलाबाज़ ये बांग जा आवाज़ ॿुधा
चवण लगो तो इहो मजहब सच्चो आ, इहो कलमो सच्चो आ, इहा बांग सच्ची आ, मां भी इन मजहब में दाखिल तो थिया। अरे बात तो खे छा थियो आ, तू तो साइंसदान, तू ते पंजी मुंह में आयो ही, तू छाजे ला तो कलमो पढ़ी जे जेडी मल चंद्र ते पहुतो हुयसे, चंद्र जे फसाउन में जेडी मल मु पंजी वा दूरबीनियूं लगायूं ऐ समाअत जा औजार ऐं आला लगाया त चंद्र जे खलाउन ऐं फसाउन में मुके आवाज बुधण में पियो अचे, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, इहो आवाज मु बुधो, मां समझा तो मुके पक थिया, मुके यकीन थियो आ त मोहम्मद सच्चो, ने जो दीन सच्चो आ। हो कुरान जे पारन में, आसमान जे तारन में, मां समझा तो ता थकजी पिया आहियो। अञा 1:36 मिनट थिया है, देखो असांजो सिंधी टाइम सिज उभरण ताईं वेहंदो के मतलब फजर कोन पढ़ंदा हो जा, फजर कोन पढ़ंदा हो जा, इते पढ़ंदा फजर ताईं कोन, पर जेको देर देखी घड़ी वेहो सो होशियार थी वियो, जवाब बि ॾियो त मां समझा त ॻाल्हि मुंहिंजी ज़हन में पहुती आहे तव्हांजी। ओ कुरान जे पारन में, आसमान जे तारन में, गॾु रब जे ज़िक्र सां ज़िक्र, महबूब मोहम्मद आ, मुंहिंजे दिलड़ीअ जो दिलबर, महबूब मोहम्मद आ, रहमत जो पिरी पे कर, महबूब मोहम्मद आ, जंहिंजे हथ खे खुदा ताला हथ पंहिंजो सॼो आहे, हथ पंहिंजो सॼो आहे, खुद पाण चयो परवर, महबूब मोहम्मद आ, मुंहिंजे दिलड़ीअ जो दिलबर, महबूब मोहम्मद आ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, मौजूदो आहे या न? हाँ हाँ, अञा त सॼी साइंस जी दुनिया हिते आ, अञा हलन जीअं मथे वेंदा तीअं मुंहिंजे महबूब जो शान ॻाईंदा, छो त काइनात ठही मुंहिंजे सुहिणे जे सदके आ न, काइनात ठही मदीने वारे साईं जे सदके आ न। हाँ सुभान अल्लाह। हाणे जो सफर हो मौजज़े जो त रब्बुल आलमीन उन जे ला कुरान में जेके लफ्ज़ चूंडिया से लफ्ज़ भी मौजूद जी, मुंह जेके चंद लफ्ज़ पढ़िया, वन नज्म इज़ा हवा, सितारे जो कसम जंहिं वक्त उभरियो, सितारे जो कसम जंहिं वक्त हेठ लथो। अब उभरण लहण हिक जो जिद्दा जा शे उभरंदी आ हुआ हिक वक्त में या उभरंदी आ लहंदी, पर जो मौजज़ो आ सफर जो मौजज़ो आ त लफ्ज़ भी तो मौजज़ो है, उन लफ्ज़ में मुझे आका जो अचण जो भी जिक्र, वञण जो भी जिक्र। जेकरे हवीयुन मस्दर पढ़जे वन नज्म इज़ा हवा, कसम सितारे जो जेमल मथे वियो, जे हुवीयुन मस्दर मजा माना कजे त वन नज्म इज़ा हवा, कसम सितारे जो जे वक्त हेठ लथो। महबूब जो अचण भी वणे पियो त महबूब जो वञण भी वणे पियो, आका जे अचण जो भी कसम रब खणे पियो त महबूब जे मोटण जो कसम भी रब खणे पियो। पर केड़न लफ्ज़न में वन नज्म
वाह जारो कसमियो वन नजमे कसम है तारे जो इदा जह वक्त हवा मथे चढ़ियो उभरियो नमूदार थियो उभरी पियो जाहिर थी पियो नमूदार थी पियो वन नजमे इदा हवा जेरीमल मोटी आई शान सा दर्जे सा मकाम सा जेरीमल उन महबूबियत वारे शान सा मोटियो तो महबूब जे अचण जो भी कसम पर ॻाल्हि इहा है तो तारो छो सजेस हज़रत इमाम जाफर सादिक ने आयत जो तर्जुमो कयो इमाम जाफर सादिक के तर्जुमो कयो जेके चवंदा असां जाफरी आहियूं तू असां खां सिख त इमाम जाफर जो तरीक़ो छा आहे वॾा जाफरी असां आहियूं छो त असां जो मुर्शिद इमाम जाफर सादिक आहे असां नक्शबंदियुनि जो पीर इमाम जाफर सादिक आहे असां जे इमाम आज़म जे फ़िक़्ह हनफी जा असीं मुक़ल्लिद आहियूं असां जे इमाम आज़म जो मुर्शिद भी इमाम जाफर सादिक आहे असां जे रूहानियत में भी मुर्शिद इमाम जाफर सादिक आहे अरे तोखे इमाम जाफर सादिक जे तरीक़े जी कहिड़ी ख़बर जे तरीक़ो सोने जाफर जो सिखणो अथई असां सुन्नियुनि खां जे सिख त छा तरीक़ो आहे हथ जो माना उठायूं हथ जा किस्सा ठायूं कूड़ा जगट ठायूं ऐं मंसूब कंदो इमाम जाफर सादिक दे हलिया तुंहिंजा पोल पथरा करे ॾेखारिया हां जेके तूं ॻाल्हियूं तो ठाही नाहिन इमाम जाफर सादिक ईअं चयूं जेकॾहिं आहिनि त दलील ॾेखार दावा दलील सां हूंदी आहे मुझे सोने इमाम जाफर सादिक जो तरीक़ो उहो आहे जेको चैन यारनि वारो तरीक़ो वरी भी चो न सुभान अल्लाह इमाम जाफर सादिक जो तरीक़ो उहो आहे जेको सोने सिद्दीक़ जो तरीक़ो आहे उमर आदिल जो तरीक़ो आहे उस्मान ज़िन्नूरैन जो तरीक़ो आहे मौला अली मुश्किल कुशा हैदर करार जो जेको तरीक़ो आहे उहो ई जाफरी तरीक़ो इमाम जाफर सादिक रदी अल्लाह ताला अन्हु व अर्दा साईं फरमाइन था अन नजमे हुवा मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नजम जा मुराद मिठो मुहम्मद करीम नजम माना सितारो नजम जो बि मुफस्सिरन जेके मानाऊं कयूं रुगे नजम ते ॻाल्हाइजे त रात ढली वई खुदा जो कसम रुगे नजम जे लफ्ज़ ते वंजे त नजम जो लफ्ज़ जेको महबूब के रब चूंडे छो त मौजज़े जो सफ़र हुयो न त उन जे ला लफ्ज़ जेको आहे सो भी मौजज़ाना लफ्ज़ आहे हूं त कुरान सचो ही मौजज़ो आहे कुरान जो हर हर हर्फ मौजज़ो आहे अखर अखर मौजज़ो आहे नुक्तो नुक्तो मौजज़ो आहे पर वाह जो मौजज़ो आहे नजम जो लफ्ज़ नजम सरबो आहे जड़ के पाड़ के असुल के बुनियाद के नजम सरबो आहे कंहिं शइ जो असुल हुजे जड़ हुजे पाड़ हुजे इनके नजम सरबो आहे मुंहिंजा महबूब तू नजम आई तू सॼे जहान जो असुल तू आई कोन समझो साईं खुश आमदेद भली करे आया साईं हजरत पीर इकबाल अहमद राशिदी ए पीर साईं सैयद जुल्फकार अली शाह के हिन महफिल में आमद असीं खुश आमदीद चऊं था चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वरी बचो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह नजम सरबोआ जड़ पाड़ बुनियाद के सोते ही सारे जहान जो बुनियाद जड़ आहे त मिठो मोहम्मद करीम
हजरत जाबिर वारी हदीस मुसन्नफ अब्दुल रज़ाक जे अंदर वो अब्दुल रज़ाक जेको इमाम बुखारी जो भी उस्ताद इमाम अब्दुल रज़ाक मुसन्नफ के अंदर रिवायत आनन था तो हजरत जाबिर चयो तो या रसूल अल्लाह बुधायो सब का अव्वल रब केड़ी शे के खलक्यो मुझे सोने सरदार फरमायो ओ जाबिर सारी कायनात का अग में रब तुझे नबी जे नूर के पंजे नूर मा खलक्यो मुझे नूर खे पंजे नूर मां पैदा कयई पो मुझे नूर मझा सिज ठयो चंड ठयो फलक ठया अर्श ठया कुर्सियों ठयूं ये सब मुझे नूर मां ठयूं त सबनी जी जड़ सबनी जो बुनियाद सबनी जो नुक्ते आगाज है नजम ऐ रब फरमायो त वन नजमे मो मुझा महबूब तुझो कसम जो तू सारी कायनात जो असुल बुनियाद तू गाल समझ में आई हाँ नजम छो सजई छो त अल्लाह ताला कुरान में फरमायो वलकद ज़य्यना समाअ दुनिया बिमसाबी इन दुनिया वारे आसमान के मूरब सितारन सा सिंगारियो आसमान जी सूह आसमान जो हुस्न जमाल सितारा इन दुनिया जे आसमान जो सिंगार ही सितारा इन पर कायनात जो सिंगार केरा वन नजम इदा हवा ओ मुझा सोना नबी तू पूरी कायनात जो सिंगार ही तुझो कसम हाँ सारी कायनात जो सिंगार मदीने वारो सा हाय 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 सितारो छो चयई छो त सितारे जे जरिए मानुन के नूर मिलंदो वा सिज त सितारो आ चंड भी हिकिड़ो सितारो आ जमीन में हिकिड़ो सितारो आ जिते असां रहूं था पिया इन तरह सां जेकी ॿिया खलाई फिजाई सयारा ऐं सितारा आहिनि उन्हनि मंझा नूर आहे उन्हनि मंझा रोशनी आहे जेका मिलंदी आहे जीअं सिज असांजे सितारे जे ज़रिए ज़मीन रोशन थिए थी पर हे सिज ज़मीन के रोशन कंदो आहे चंड के रोशन कंदो आहे पर मुंहिंजा महबूब तू अहिड़ो सितारो बनायो थी मां जेको सारे जग के रोशन तू कंदो आहे वसल्लल्लाहु अला नूरिन कज़ोशुद नूरहा पैदा वसल्लल्लाहु अला नूरिन कज़ोशुद नूरहा पैदा ज़मी अज़ हुब्बे ऊ साकिन फलक अज़ इश्क़ ऊ शैदा कें सितारे जी रोशनी केतरी कंहिंजी केतरी कंहिंजी 5000 मेलन ताईं कंहिंजी 8000 20000 मेलन ताईं पर मिठे मोहम्मद करीम जी रोशनी पूरी कुर्रे अर्द ताईं रब पखेड़ी छड़ी तॾहिं चई त वन नजमे ओ मुंहिंजा महबूब कसम तुंहिंजो जो तूं रोशनी ॾियण वारो आहीं महबूब जे मुखड़े के महबूब जे हसीन चेहरे के मुझे आका जे रुखसारे पाक के रब्बे जुल जलाल नजम करे सॼो आ त वन नजमे ओ मुझा महबूब तुझे रोशन नूरानी चेहरे जो कसम हाँ महबूब जे पाक चेहरे जो रब कसम खयो महबूब जे चेहरे के रब रोशन चेहरो चयो महबूब जे चेहरे के रब वदुहा चयो पर बेली सच बुधायो ईमान वारा मेहर जा आशिक सच बुधाए जो एकड़ो तवा को गाल तो पूछा जे कदे महबूब जे पाक चेहरे के को गलत लफ्ज सदे ताजी दिल सही सगंदी जवाब दियो हथ मथे खणो हाँ
जेको महबूब जे चेहरे के एड़ो लफ्ज गाल्हाए जेको महबूब जे शान वटा ना है। इश्क वारे जी दिल सांदी जवाब दियो। हाँ पोहे तव्हां जो खुतबो जेको पढ़जे तो न जतो हिसाब वारो इन खुतबे में लिखियो बीठो आ त मुह मुहम्मद मीर जो थियड़ो झुन्नो। झुन्नो चइबो आ मुंह भेलो थी वञे, मुंह लही वञे, मुंह बेरोनक थी वञे, कुराड़ो थी वञे, मुंह में झिरियूं पइजी वञनि, मुंह बेज़ेब थी वञे। ये सब सिंधी बोली में झुन्ने लफ्ज जो मानाऊं आहिनि। अरे शर्म जी ॻाल्हि आ जो मिंबर ते बीही मुझे दिल पर मोहम्मद करीम जे चेहरे जे नाले हेड़ा लफ्ज चवनि इश्क वारा बि ॿुधनि। तुझे ईमान की या गाल वणे थी, तुझी गाल या बर्दाश्त तुझी दिल करे सके थी। मुझे आका जे चेहरे पाक जेला रुखे सेबा जेला एड़ा लफ्ज गालाया वञन ऐं तू चुप कयूं वेठो हुजी, तू बुधी वेठो ऐं तुझो म्याजी मिंबर जे मथा बीही मुझे दिल पर मोहम्मद करीम जे पाक चेहरे जे शान में गुस्ताखी करे तुझी दिल बर्दाश्त करे थी। पर मां त ॾिठो आहे जेके खुतबो थींदो आहे न घणो करे त घणे निंड में घणा माण्हू ॿुधण वारा रुगे निंड में बस उन सुर में निंड अची वञनि, समझन कोन था न ॿुधूं छा था पिया चवे छा थो पियो। भला मदीनो पाक आ या पलीत आ? जवाब ॾियो मूंखे। मदीनो पाक आ? टे भेरा चओ त मदीनो महबूब जी मज़ारे अनवर जेका जंहिंमें दिलबर नबी आरामी आ। जवाब ॾियो मूंखे। मेहड़ वारा खुली ॻाल्हि वात में मुंग न विझ। पाक आ पर जेको मिंबर ते बीही चवे त पियो खाक नापाक में पाण दुर मोहम्मद मञो खुद इलाही अमर। महबूब जे विसाल जी ॻाल्हि तो करे जेॾी महिल हुजूर खे दफन कयूं त पियो खाक नापाक में पाण दुर यानी दुर मोहम्मद करीम मोती हो जेको नापाक मिट्टी में पियो वञी। अरे शर्म जी ॻाल्हि आ मुझे दिल पर मोहम्मद करीम जी मज़ारे अनवर जेका आले सुन्नत जो अकीदो आ। अच मां तोखे किताब ॾेखारियां। हज़रत इमाम समूदी इन गाल ते पूरी उम्मत जो इजमा बयान कयो आ। अल हदीस देवबंदी बरेलवी चकरालवी गोलारवी सभिनी जो मुत्तफिक फैसलो आ त मज़ारे अनवर जी जाए महबूब जे कब्र अनवर जी जाए सारी दुनिया जे मस्जिदुन खां भली, बैतुल्लाह खां भली, मस्जिद अक्सा खां भली, बैतुल मामूर खां भली, अर्श मुअल्ला खां भी आ ज़मीन भली आ जंहिंमें मदीने वारो मीर आहे। ईमान आहे? ईमान हाँ आहे ईमान इन गाल ते। पो जेको महबूब जे खाक मुबारक मदीने जी मिट्टी ॿुधो। इमाम मालिक साईं जी फतवा शिफा शरीफ जे अंदर इमाम मालिक साईं फतवा तो दिए मन काल लितुराबिल मदीनत रदियतुन दुरब सलासीन दिर। जेको मदीने जी मिट्टी जे ला चवे त इहा सुठी ना है, मदीने जी खाक जे ला चवे सुठी ना है, उन के 30 कोड़ा हणो। पर वमन काल लितुराबिल कब्र नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब जी मज़ारे अनवर जी खाके मुबारक जेला जेको चवे या सुठी ना है उन जी सजा इया है जो उनके उफट मारे छे। यकीन न चे शिफा शरीफ मूं वटि मौजूद आहे। चओ तव्हांखे ॾेखारियां अहले सुन्नत जे इमामनि जी फतवा है त उनखे उफट मारियो जेको महबूब जे कब्र अनवर जी खाके मुबारक के नापाक थो सॾे। हाणे फ़ैसिलो महड़ वारा तोते तुंहिंजे मथां आहे त इहे लफ़्ज़ सही आहिनि या ग़लति आहिनि। अधु ॻाल्हायो था अधु नथा ॻाल्हायो। ग़लति आहे। पोइ जेको पढ़े थो इहो सही थो पढ़े पियो। हाँ हाँ भला हेॾे मूंखे त ॿुधायो त नबी सगोरा जेरा आहिनि या मरी विया हलिया? जेरा आहिनि। ईमान अथव। भला हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम उलमा वेठा आहिनि स्टेज भरी पई आहे। आलिमनि खां पुछो त जेॾी महिल महबूब सोना सही बुखारी में हदीस आहे हुज़ूर मेराज ते विया जेॾी महिल ॿिए आसमान ते पहुता त ईसा रूहुल्लाह महबूबनि खे उते मिलियो। ऐं कुरान नस कुरान तो चवे त बल रफ़अहुल्लाह हज़रत ईसा के अल्लाह मथे खणाए वरतो आ। मौत जो ज़ाइको बि कोन चखियो अथई, ज़िंदा नबी बीठो आहे। महबूब पाण ॾिसी आया मेराज वाले सफ़र में अचे पाण ॿुधायूं त मां ईसा सां मिली आयो आहियां। जेरो जाॻंदो मौजूद वेठो आहे।
हाने महबूब जी हदीस सच्ची, अल्लाह जो कुरान सच्चो या जतोई जो खुतबो सच्चो? जवाब दियो। जतोई जो खुतबो तो चवे त काडे वई बदीउल परी, काडे वियो ईसा, काडे वई पंजो हीर, काडे वई रांझू, काडे वियो मजनू, काडे वियो लैला, इहे गणाईंदे उन में नबियन खे भी गणाईंदो तो वनी। पो वरी हेठों तो चवे त एड़ा लख लडे व्या छडे ही जान, माना इनन जेड़ा लखे हल्या व्या जान के छडे। अरे कुरान जी बेहुरमती, कुरान जे हुक्म जी सरेआम खिलाफ वर्जी, कुरान चेत नबी जिंदा अर्श ते मूरब आसमान ते खणाए वरतो आ। ही खुतबो चवे त इयो नबी मरी वियो हलियो, हाने बुधाए त कुरान सच्चो या खुतबो सच्चो? गलत फहमी में न पइजो। मां जतोई जे खिलाफ ना हां, जतोई बुजुर्ग हो अल्लाह वारो हो, जतोई साहब जे ला जेको मु बुधो आ बुजुर्ग हो अल्लाह वारो हो, महबूब जे इश्क वारो हुयो। खुतबो छपाइन था वाह भी खुतबो छपायो वाणन, उन्हन लफ्ज मिलाए छडिया, पर के मुसलमान के का गैरत आई त हे छाता पिया पढूं, छाथो पियो पढ़ियो वने, कुरान जी भनकड़ी कई थी वने पई। मुसलमान पो जेको वहाबी लिखी तो के दे तू हो बिठो मिंबर ते पढ़ी। मिंबर असांजो, मस्जिदूं असांजूं, खतीब असांजा, प्रचार वहाबियुनि जी, ही असांजी गैरत आ? जवाब दियो मूंखे, जवाब दियो मूंखे। हाँ मुझे सोहणे हबीब मदीने वारे साईं जो प्यारो यार सैयदना सैयदना उमर फारूक चवे तो बियो यार उमर अब्दुल जो एहसास हुयो दीन जे दुश्मनन ले राकास। तव्हां के राकास चवा मेड़ वारा कावड़ लगंदी या न ॾियो त ख़बर है। तव्हां के चवा यार मोगो ही रेस रेस अब्दुल खालिक तू बुधा जेकॾहिं न मां हिते कंहिंखे चवां मुराद तू मोगो ही, मोगो सुठो लफ्ज़ आ या ख़राब लफ्ज़ आ? जवाब ॾियो। मोगो लफ्ज़ सुठो आ या ख़राब आ? ख़राब आ न। भला बेफरमान तड़जी वियो ख़राब आ। मुठो हाणे इहे लफ्ज़ अल्लाह जे प्यारे नबी असां सभिनी इंसाननि जे अब्बे हज़रत आदम जे लाइ चया विया। नेठ आदम मकर शैतानी मुठो, समझो तू आदम ओ मोगा होशधार। हजरत आदम अलैहिस्सलाम के मोगो सडे, हजरत आदम अलैहिस्सलाम के मुठो सडे, हजरत आदम के सडे त इहो तड़जी वियो बेफरमान सडे। या नबियन जे शान जी इहानत आहे या न? पैगंबरन जे शान जी गुस्ताखी आहे या न? पो असां जे मेंबरन ते इहो खुतबो पढ़जे तव्हां जी गैरत बर्दाश्त करे थी? हां ओ मुसलमान मां हथ बधी तव्हां के अर्ज कंदुसि त बेअदबियुनि खां बचो। मुखे जतोई साहब सां न को कावड़ा न को खुतबे सां कावड़ा, मुखे इन लफ्ज़न ते कावड़ा हिकड़ो भेरो न हजार भेरा चवां तो ये लफ्ज़ गलत आहिनि गलत आहिनि गलत आहिनि। जेकॾहिं को चवे तो सही आहिनि त मुखे अचे जवाब ॾिए, साबित करे ॾिए त कहिड़े लफ्ज़ सां सही आहिनि, कहिड़े अंदाज़ में सही आहिनि। मां पंहिंजी ॻाल्हि तां लही वेंदुसि। जेकॾहिं न क़ुरान जी ख़िलाफ़ वर्ज़ी, रसूल जी हदीसुनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आ त बस मां ॿियो वधीक कुझु नथो। क़बूल आहे? क़बूल आहे? हाँ खुतबो खुतबो पढ़ो अरबी में जेको सुन्नत आहे महबूब जी। भला जेकॾहिं हरू भरू सिंधी पढ़ो था त कंहिं बि आशिक़ रसूल जा घणा ई खुतबा आहिनि, आशिक़ रसूल जा कंहिंजा ठहियल हुजनि उहे पढ़ो। भला चवनि था त हिन में जतोई साहब जे खुतबे में मिलावट थी आहे, पोइ उहो असुल खुतबो आणियो, ज़रूरु कंहिं वटि रखियो हूंदो, उनखे छपायो। उहो जेको बिना ऐब जे हुजे, जंहिंमें गुस्ताखियूं न हुजनि, उहो सुठो सुहिणो खुतबो आणे मेंबरनि ते रखो, कंहिंखे बि एतराज़ कोन्हे। साईं इंसाफ जी ॻाल्हि त ईअं थी आहे। हाँ बाक़ी बेअदबियूं भी हुजन ऐं मुझे सोहणे हबीब जे शान में गुस्ताखियूं भी हुजन। मां तव्हां को तो पुछां त इमाम हुसैन बेइज्जत आ या बाइज्जत आ? जेको इमाम हुसैन के बेइज्जत सडे, पियल पट मथे बेइज्जत बादशाह, ये लफ्ज़ अथव खुतबे में। हाँ भगी माना ठगी, भगी हुजूर जे लाइ इहो लफ्ज़ ॻाल्हायो आहे त छॾे ॾे मुहम्मद भगी। अरे महबूब भगी करना आयो हो, दुनिया में ठगी करना आयो? हाँ ओ मुसलमान खुदा जो खौफ रखो, बेअदबियुनि खां बचो, ही अदब वारी जमाअत आहे। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
वन्नज्मि इज़ा हवा सितारे जो कसम ओ उन्हें महबूब जे चमकंदड़ चेहरे जो कसम ओ मुझे सुनो यार हजारन में मुझे सुनो यार हजारन में सरदार सुए सरदारन में मुझे सुनो यार ओ अंधकारी रात सियाह किथा मिलियो मुश्क अंबर खे हुगाओ किथा ओ मिलियो मुश्क अंबर खे हुगाओ किथा ये वसफू सजण जे वारन में मुझे सुनो यार हजारन में मुझे सुनो यार हजारन में सरदार सुए सरदारन में मुझे सुनो यार जे जाहिर सद से कुछ नूर थिए सारो जग तो सड़ी यर दूर थिए ओ जिन देव परी चिक चूर थिए वने शोर मची त मज़ारुन में मुझे सुनो यार हजारन में मुझे सुनो यार हजारन में सरदार सुए सरदारन में मुझे सुनो यार हाय हाय वन्नज्मि इज़ा हवा सितारे जो कसम जरी मल चमकी पियो ओ मुझा महबूब तुझे पाक मुखड़े जो कसम जरी मल मेराज में रब जे दीदार में तुझो चेहरो मुबारक जिए रोशन रुखसार चिमकन प्या मुझा महबूब तुझे उन मुखड़े जो मरब कसम तो खड़ा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह ओ मुझा दोस्तों दिल में के सवाल इंदो दिल में सवाल इंदो भला सितारो सजी चंड सजे चंड वडो रोशन चंड न सजी अल्लाह अल्लाह चंद्र न चई छाजे करे जो चंद्र कदे सन्नो कदे थुल्लो कदे आहे कदे गायब हां पर मुझो दिल पर नबी सदाई रोशन चंद्र न चई जो चंद्र जे मुंह ते तवा दिसंदो चोडी जी रात दिसंदो त चंद्र ते तवा के दाग नजर इंदा चंद्र में एकड़े किस्म जा यो ऐब ने जे चमक दमक में ऐब नजर इंदो मुझे दिल पर नबी में को ऐब आहे ही कोन भिटाई जे रूह बिरड़ कई त चंद्र चवाए सच जे मठिया मूर न भाईए कदे उभरी सनड़ो कदे उभरी गच जे मुंह में बरई मच तब मट न भाए महबूब जो फरमाए तो सासे सिजन उभरे 84 चंद्रन बिलाहिरी प्रियन सब उदायूं भाया चंद्र न चई छाजे करे जो चांद से तशबीह देना अरे ये कोई इंसाफ है उसके मुंह पर छाइयां मदनी का चेहरा साफ है हाँ भला सिज न चई सिज चवे हाय 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 वड़े मुराद रब तुझी मुराद पूरी कंदो हाँ सिज केडी मल ठारे दो केडी मल वरी साड़े दो सियारे में तो वणे थी सिज जे तिड़के दे निकरी वे हुंदा पर उन्हारे में पो छावरा गोलींदास हाओ हाँ दादू वारन के वधीक सिज जी खबर आ
जेरी मन मंझन जो अखियूं तो ॾेखारे त पोइ माण्हू वीचारा लिकण में पूरा है। हाँ ओ मुझा प्री प्यारा पर इहो सिज क्या मजे ॾियारे जॾहिं मथो अचे बीहंदो त माण्हू ईअं भुॼंदा जीअं फुला कणा में टिचकंदा आहिनि। इहो सिज कॾहिं रहमता कॾहिं ज़हमता पर मुंहिंजो दिलबर नबी सरापा रहमत ई रहमता रहमत ई रहमत। सिज न सॼई छो त इहो कॾहिं नफ़ो ॾींदो कॾहिं माण्हुनि खे तकलीफ़ पहुचाईंदो पर मुंहिंजो दिलबर मुहम्मद करीम दोस्तनि जे लाइ त नफ़ो आहे पर दुश्मननि जे लाइ बि रहमत आहे। पंजन जे लाइ रहमत आहे परावन जे लाइ रहमत आहे मेहड़ वारनि जे लाइ रहमत आहे मातली वारनि जे लाइ रहमत आहे सिंध वारनि जे लाइ रहमत आहे पंजाब वारनि जे लाइ रहमत आहे हिंद वारनि जे लाइ पूरे दुनिया जे लाइ पूरी ज़मीन जे लाइ आसमाननि जे लाइ चंड जे लाइ सिज जे लाइ पूरी कुर्रे अर्द पूरी कायनात जे लाइ वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। गणाए जन की जायूं केतरियूं मकाम केतरा गणाए जन महबूब तू सभिनी जहाननि जे लाइ रहमत है। मौला जहान भी समझ में न था अचनि जहान कीअं है न। रब फरमाए अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सब तारीफ़ अल्लाह जे लाइ जेको मां रब जहाननि जो पालणहार आहियां मां जहाननि जो पालणहार आहियां। मुहम्मद करीम जहाननि जे लाइ रहमत आहे यानी जिते मुंहिंजी खुदाई आहे उते मुस्तफा करीम रहमत आहे। तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। मुझो महबूब जहानन जे लाइ रहमत वारो कुरान खणी आयो जहानन जे लाइ बशीर भी बणजी आयो त नज़ीर भी बणजी आयो। हाँ तने सिज न चई छा चई वन नजमे। हाँ पर नजम छो चई जो नजम जे ज़रिए माण्हुनि खे रस्ते जी ख़बर पवंदी आहे। रात जो जंग में को माण्हू वञे रस्ते जी ॾिस जी तरफ़ जी ख़बर न पवंदी उत्तर कहिड़ो ओलह कहिड़ो पोइ ॾिसंदा ॿाराड़ी जा माण्हू वाक़ुफ़ हूंदा। हाणे त साईं बिजलियूं थी वियूं उहे वक़्त विया हलिया पर अॻियां पुराणा पोढ़ा माण्हू अञा ताईं बि हिकिड़े जाइ ते मां वेठो हुउसि ॼाण सो हिकिड़े पोढ़े टाइम पुछो था टाइम घणो थियो आहे त घड़ी वारे घड़ी ॾिठी घड़ी ॾिसी चई त 12 थिया आहिनि। पोढ़े चयो बाबा 12:30 रात जा 12:30 रात जो टाइम हुजे जी 12:30 थिया। मूं ॾिठो त वाकई 12:30 थिया हुनजी घड़ी ग़लति हुई हुनखे चई तुंहिंजी घड़ी ग़लति आहे टाइम 12:30 थियो। पोढ़े वटि घड़ी बि कोन हुई। मां चयो पोढ़ा तोखे कीअं ख़बर पई चई हे जेको सितारो हिते पहुचंदो आहे त 12 थींदा आहिनि हिते हलंदो आहे त 12:30 थींदा आहिनि। ओ मुझा प्री प्यारा तरफ़नि जी ख़बर पवंदी आहे हेॾे उत्तर आहे कुतुब तारो ॾिसी ख़बर पवंदी। झंगन में बरन में बयाबाननि में जेको माण्हू रस्तो वीचारो भुलिजी पवे का वाट जी ख़बर न पवेसि उहो सितारे खे ॾिसी रस्तो ॻोल्हींदो आहे। समुंडनि में जेके पंधु कंदा आहिनि ॿेड़नि ते बहरी जहाज़नि में हलंदा आहिनि चौधारी समुंड बस 100 को हलियो वञ रुॻे समुंड का न को कंधी न किनारो उते उन्हनि खे रस्तनि जी ख़बर पवंदी आहे तारनि जे करे। ओ हिन तारे खे नक जे साम्हूं रखे हेतिरो पंधु कंदे त फलाणो मुल्क अची वेंदो हिन सितारे ॾे हेतिरो पंधु कंदे त मदीनो अची वेंदो। न चई सुभान अल्लाह। हिन सितारे खे खाॿो कुल्हो ॾेई ऐं हेॾे पंधु कंदे हेतिरो हलंदे त फलाणो शहर अची वेंदो। रस्तनि जी ख़बर वाटुनि जी ख़बर तरफ़नि जी ख़बर भुलियल माण्हुनि खे गस जी ख़बर सितारे जे ज़रिए पवंदी आहे। रब फरमायो वन नजमे ओ मुंहिंजा महबूब तू गुमराहन के गस लाइण वारो सितारो ई तुंहिंजो कसम
हाँ गुमराहो ए रस्ते का भटकेलो मुझे दिलबर मोहम्मद करीम के दिसो ऐ ता के रस्तो नजर अचे हाँ ऐ जिए खतीबे अहले सुन्नत हाफिज अली अकबर सोहणे हदीस बयान कई तो मन रआनी फकद रअल इन्हें जो तर्जुमो देवबंद जो सभिनी जो मुर्शिद जो है ना इमदादुल्लाह मुहाजिर मक्की जेको मौलाना अशरफ अली जो मुर्शिदा सही मुंजा गंगोई जो मुर्शिदा नानो तवी जो मुर्शिदा उन्हें इन्हें हदीस जो तर्जुमो किया जिसने मोहम्मद करीम को देखा उसने अल्लाह को देखा हाँ अरे बुधो बुधो हुनन सितारन के दिसबो आ त रस्ते जी खबर पवंदी आ पर मिठड़े मोहम्मद करीम के दिसबो आ त खुद खुदा नजर ईंदो ही एड़ो सितारो आ ही एड़ो नूरी सितारो आ आईने में दिसबो आ त पंजी सूरत नजर ईंदी आ पर मदीने वारो मीर मुस्तफा आईने रूए खुदास्त मुनअकश दर हवे हमा हुए खुदास्त मदीने वारो साईं वो आईनो आ जे में दिसण सा खुद खुदा जा जलवा नजर अची वेंदा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत साचो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह ओ अदा जेकरे चाही तो हिदायत मिले जे चाही तो रब जो कुर्ब मिले जे चाही तो रब राजी थी पवे ते हेडे होडे लौणा न फेराय जे दिसणो आ ते दिलबर मोहम्मद दे निहार महबूब सांदिल्लाह मदीने वारे सा मोहब्बत रख दिल जा जेकी हेडे होडे आवांदा खोलियूं वेठो ये बंद कर रुख कर मदीने वारे साईं हाय 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 असा सिर दा सौदा कर बैठे असा सिर दा सौदा कर बैठे नाल माही तेरे ओ लगियां दिलियां नाल अरबी तेरे लगियां दिलियां असा इश्क दा कलमा भर बैठे असा सिर दा सौदा कर बैठे सिर दा सौदा रांझा काबा रांझा किबला मदनी मेरा शाना वाला हाय 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 सुभान अल्लाह हाँ मुझे महबूब सा दिल लायो मेहड़ वारो जिस्म भली मेहड़ में होजे पर दिल मदीने में होजे कबूला कबूला हाँ हो दिलड़ी दिनम जातो खे या वापस वरण जी नहीं सिर जो कयो मुसो तो हाजत कुछण जी नहीं हाय महबूब सा दिल लायो बेड़ा ही पार हाँ पर दिल लाइन जो मकसद चाहे तो महबूब जी गुलामी हुजे इत्तबा हुजे फर्मा बरदारी हुजे महबूब जो हुक्म मिली वने तो बस बस गाल दंग थी हाँ दावत यार जी खाइणी है तो वो चखणो छा भले ज़हर हुजे तो भी खाइणो है पर दुनिया जे यारन वटो ज़हर भी मिली सके तो पर मदीने वाले मीर जे दर ता सदाई मखियूं ऐं मिसरूं खंडू मिलन पो या गाल कबूल आ महबूब जी गुलामी कबूल आ पो जेके नमाज न पढ़ंदा आयो से अज खोड़ी नमाज शुरू करो हथ मथे गणो मारे सा अबाया मुई रे भर त सही मुखे रुगे तो भरी हिनन के तो भर न हथ मथे खण तो दिसाए हां घणा वक्त पढ़ंदो
जे नथा पढ़ो तो पो खुतबो जतो ही जो रखियो दवा छा तो चवे तो बेनमाज़ी जे पवे थी ज़ाल के बाइब तलाक बार उन जा सब हरामी हां कें भी हदीस में ये कोने कें भी कुरान जी आयत में ये कोने तो जो नमाज न तो पढ़े उन जा बार हरामी हाने हिते मा समझा तो 50 सैकड़ो एड़ा मानू वेठा हुंदा जे जो पी नमाज कोन पढ़ंदो फतवा तो रखी है न फतवा रखी है तो जेको बेनमाज़ी आ उन जे ज़ाल के बाइन तलाक उन जा बार हरामी पर खुदा जो कसम मा अला वजिल बसीरत तो चवा जेतरो मा नंढड़े तालिब इल्म जी हैसियत सा जेतरो मु कुरान के पढ़ियो आ जेतरो नबी जी हदीस के दिठो आ कें बे हदीस में कें बे आयत में ये कोने त को बेनमाज़ी के रब गूं कराइंदो किरपटी कराइंदो या उन के पेशाब प्यारींदो केडी तजलील है इंसान जात जी पर इने कुतबे में लिखेला तोड़े बेनमाज़ी तोखे रब गरम मुट गाड हो तोखे पीण लए मिले पानी बजाए बेनमाज़ी केतरी शरीयत सा मजाक आ अल्लाह जे अहकाम सा मजाक आ पंजे हथ जा अहकाम ठाहे शरीयत दे नबी दे मंसूब करण केडी वडी ज्यादती है जुल्म हां ओ मुजा पिरी प्यारा महबूब जे हुक्म के दिस ऐं जी महबूब जे का जज़ा ऐं सज़ा सज़ा या अजर ऐं सवाब जे को महबूब मुकर्रर के उहो ही काफी कें बे के भली आलिम हुजे पीर हुजे मशाइख हुजे उने के इहो इख्तियार ना है जो कें के चवे ते हे तो के ही सज़ा मिलंदई या हे कम कंदे तो के हे अजर मिल अरे जन्नत जो मालिक तो मदीने वारो साईं है न ठाहण वारो रब्बा वंडण वारो मदीने वारो साईं है हुजूर जे के जेतरो दिन जेतरो अजर दिन महबूब जी मर्जी आ बाकी मुझो या बे के जो इख्तियार ना है जो कहेंगे ही सजा दियो सजा उहा जेका कुरान है सुन्नत में बयान थी अजर उहो जेको कुरान है सुन्नत बयान के 5 वक्त नमाज पढ़ो खुदा के याद कयो मस्जिदन के आबाद कयो पंजे बच्चन के भी नमाज पढ़ायो हलाल खाओ बच्चन के भी हलाल खारायो नशो न वापरायो घणा ठरे जा शौकीन ठरो इते आए कोने इते कोने अल्लाह बचाइंदो असन लाड दे जाम उन्हन के चवंदे चवंदे ज़बान हिरी वई आ ठरो माना कच्चो जी बाबा कच्चो शराब मुझा पिरी प्यारा शराब हराम नशे वाली शे हराम हराम शे का बचो जे गाल का अल्लाह उन जे हबीब मना कई रब जे कुरान मना कई रुक जी वनी बीड़ी नशो ऐं व्याज रिश्वत वठन छड़ियो अर्राशी वल मुर्तशी वर्राइश बैनहुमा कुल्लुहुम फिन्नार रिश्वत देण वारो रिश्वत वठन वारो ए विच में वरी रिश्वत जा एकड़ा चमचड़ा वर्राइश जेको होडो बगालाए विच में समझो दा तहां पाण समझो सभी ते लानत हां तोहफो एकड़ो हराम खाए न बियो वरी उनके जायज करण जे ला मुख्तलिफ नाला मटाए अदा है इंटरेस्ट है मुनाफो मार्कअप जेड़ी दांगी तेड़ी गाल तो सागी है ना जड़ो को खो तेड़ो खाओ गाल तो सागी है ना नाला केतरा मटाइंदे व्याज न खाओ ओ मुझा मिठड़ा ओ मुझा दा हलाल खा बच्चन के भी हलाल खा दुनिया धूड़ पई पाईंदी पैसो इते रह जी वेंदो कम ईंदई मदीने वारे साईं जी ज़ात कबूल महबूब जो फरमान कबूल ऐं रब तौफीक दे त ही दाढ़ी मुबारक रख या मुझे सोने जी सुन्नत मुझे महबूब जी हाँ तू भी कुछ वधा है भी कुछ रखे समझो मुझा पिरी प्यारा महबूब जी सुन्नत ते अमल कयो मुझे आका फरमाए हिकड़ी सुन्नत मुझी ते अमल करे 100 शहीदन जो सवाब सौदो सस्तो आया महंगो आ हाँ महबूब जी हिकड़ी सुन्नत ते अमल करी 100 शहीदन जो सवाब चादर साई पाण मुझे साईं जी सुन्नत है ना
हिकड़ी सुन्नत ते अमल करी। हिकड़ो दोस्त भी चेसी मां चादर साई तो पाया तो ॿिया वरी दोस्त मूंखे हीअं करड़ियूं अखियूं करे था ॾिसनि। बाबा मुझे महबूब जी सुन्नत ते माण्हू खिलंदा तो हूअं ई आहिनि, ॿिया खिलनि, उन्हनि जो कमु पंहिंजो आहे, तूं पंहिंजो कमु कर। भला कंहिंजो नकु वॾो हुजे माण्हू खिलंदा नकु वठाए छॾींदो छा? साईं जी सुन्नत आहे, को खिले थो महबूब जी सुन्नत ते पंहिंजो ईमान तो विञाए, महबूब जी सुन्नत ते इहानत करे, तहकीर करे, उन इनकार करे, पंहिंजो ईमान तो विञाए, उनखे उन जे हाल ते छॾ, तूं महबूब जी सुन्नत ते अमल कर। अड़े दुनिया रुसंदी पर मदीने वारो साईं त राज़ी थींदो न। सजण ताईं सिरड़ो छॾियो थमे सहाए, सजण ताईं सिरड़ो छॾियो थमे सहाए, हज़ारनि गमनि में दिन में मुस्कुराए, सजण ताईं सिरड़ो मदनीअ ताईं सिरड़ो। न छॾबो न छॾबो पिरीअ जो पनारो, खिले ता खिले भल सजो राज सारो। न छॾबो न छॾबो पिरीअ जो पनारो, खिले ता खिले भल सजो राज सारो। सवास क सजण जे छॾ में सब भुलाए, सवास क सजण जे छॾ में सब भुलाए, हज़ारनि गमनि में दिन में मुस्कुराए, सजण ताईं सिरड़ो सजण ताईं सिरड़ो। मैदान उहद में आशिक जख्मी थी ज़मीन ते किरियो, तड़पे पियो फतके पियो, आखिरी पसा खणण वारो हुयो, पर ओडी मल चौधारी अखियूं फिरनस पियो, निहारे पियो त कंहिं जख्मी पासे खां पुछुस त कंहिंखे थो ॾिसी, चेदा मरण जा वक्त वेझो अची विया, ॾिसां थो त मरण खां अॻ में जेकर मिठे मुहम्मद जो दीदार थी पवे, अखियूं तलाश कन थियूं सुहिणे चेहरे जी, अखियूं निहारन थियूं त हिन घड़ीअ में शल मदनी जो दीदार नसीब थी वञे। ओचितो हुन जे इश्क ऐं मुहब्बत खे सलाम आ, हिन जी मुहब्बत ओचितो मुंहिंजा सुहिणा हबीब उतों अचे लंघिया। जनिमल महबूब जे रुखे पाक ते नजर पई, रड़ करे चई अगसनी या रसूल अल्लाह, ओ मुझा सोना हेडे नजर कयो, अज मरण वारो आया, शहादत जो जाम पीअण वारो आया, ओ मुझा सोना हबीब पंहिंजो जलवो ॾेखारियो। हबीब वेझो आया, ही बि सुरंदे सिर अचे महबूब जे कदमनि ते रखे, पंहिंजो सिर सोने जे कदमनि ते रखे ऐं चए पियो फुज़्तु बिरब्बिल काबा, फुज़्तु बिरब्बिल काबा, काबे जे रब जो कसम आहे मुंहिंजे मन जी मुराद पूरी थी वई, काबे जे रब जो कसम आहे मुंहिंजे दिल जी उम्मीद पूरी थी वई, मुंहिंजे दिल जी उम्मीद पूरी थी वई जो अॼु महबूब जे कदमनि ते। हा रब करे मेहर वारा, रब करे शल असांजा सिर हबीबन जे कदमनि तां कुर्बान थिया, महबूब जे गुलामी में शल मौत अचे। हाँ पोइ महबूब जी सुन्नत ते अमल कयो, महबूब जी गुलामी ऐं इत्तबा कयो, वणो ओॾे किरंदो आ जाॾे। हाँ ओ मुंहिंजा दा जे तुंहिंजो बि इन पासे ॾे अहल हूंदी त इंशाअल्लाह मौत थींदो त मदीने वारे जो जलवो अखियुनि जे साम्हूं। हाँ पोइ जेॾीमहिल न महबूब जो पाक चेहरो साम्हूं ईंदुई त पोइ चवंदे वन नज्म इज़ा हवा, कसम हिन पाक चेहरे जो,
जेडी मल लही आयो आ मज़ार में भी इंदो वन नजम इदा हवा इजा ज़रफा जिते जिते महबूब जो जलवो ज़ाहिर थे जिते महबूब लही अचन हर उन जाय जो रब कसम तो खणे जेडी मल मोमिन कब्र में पौंदो मोमिन बाने जी मज़ार में हबीबन जी आमद थींदी कुरान फरमाइंदो वन नजम इदा हवा कसम सितारे जो जेडी मल मोमिन के दीदार कराइण लही आयो। हाँ सुभान अल्लाह। वो महबूब जी गुलामी वाली वाट वठो उहा इहा है जो नमाज हुजे रोज़ो हुजे महबूब जी फर्मा बरदारी हुजे चोरी न कयो पराओ हक न खाओ गरीबन सा जुल्म न कयो वडेरा ओ जमींदार गरीबन जा हक हिसाब न खा गरीबन के सॾे उन जो जेको हिसाब थिए न वो पहुचाओ और वडेरा सिंध जा आला हिदायत दींदो न हे ये छली सही ओता कजे खर्च जी तू न वठंदो ही न तोखे अल्लाह सी नवाज़ियो मां ॿियनि जी ॻाल्हि थो कयां खुदा खुश कंदी न वठंदो अब भाई हारी बचड़ा आहिनि तव्हांजा हारी तव्हांजा बच्चा आहिनि उन्हनि ते बाझ कयो तव्हां बंगलनि में वेठा आहियो तव्हां एसियुनि में वेठा आहियो तव्हां जूं एसियूं इन ग़रीबनि जे पघर ते थियूं मिस्कीनन जो पघर आ जो तव्हां सुख सां पेजारो ई लैंड क्रूजर गाड़ियुनि में हलो था ये गरीबन जे पघर ते हां उन्हनि मिस्कीनन जा बच्चा बुख ते वेठा आहिनि हेड़ी लुक में वेचारा रोंबो बीठा था कनि हवा जी हीर नथी लगे वेचारा पघर में शम आहिनि मराई मराई करे रोंबो बीठा था कनि इहे दाणा अचनि था तू खपाए उन में जो लख रुपया तो ठाही पो पेजारन ते तो चढ़ी गरीबन जे रत ते अज एकड़े फोन कई मुके सही खुदा जो वास्तो तो फलाने जमींदार के चो मां मिस्कीन आया मां मिस्कीन मजूरी कई तम से मुके पैसा न तो अब घणा जे 30,000 गरीब मानू मिस्कीन मानू 30,000 रुपया ये रब सी तो काम बारन का मानी फुरियो था एड़ी का कुदरती बुक आई बाकी जे अन्या भी न साल खन यो मुशरिक रहो तो पो खुदा खैर कनो पाकिस्तान समझो था मुझा पिरी प्यारा ॾाढी उम्मीद हुई त अवामी हुकूमत ईंदी त को माण्हुनि खे को रिलीफ मिलंदो पर हे त वरी अहिड़ा थिया जो अॻियो ई नूर चट समझो था हे वरी अहिड़ा भलारा आया आहिनि जो बिजली महांगी सही गैस महांगी अटो महांगो लट्टो महांगो अझो महांगो गरीब वेचारो वञे त वञे काथे हा सही अल्लाह रहम कंदो आहे तो मिड़ई असांजे अमलन जी शामत जब मैं कहता हूं कि या अल्लाह मेरा हाल देख हुक्म होता है कि अपना नाम अमाल देख असांजा जे लक्षण सुठा हुजन हां वो पियो चवे ॿ ॼणा दोस्त हुजन पाण में वेठा पिया कचहरी कनि हिकिड़ो पियो चए जे मूंखे रब बादशाही ॾिनी तो मां अहिड़ो अदुल कयां इंसाफ कयां माण्हुनि खे घर वेठे रोज़गार ॾियां माण्हुनि खे अन्न पहुचायां लटा वठी ॾियां ताकिया घरनि में कपिड़नि जा पहुचाए ॾियां वॾियूं ख़िदमतूं कयां माण्हुनि खे ॾाढो अमुन सुकून कराए ॾियां ॿियो पियो चवे न जे मूंखे बादशाही मिले त 10 माण्हू माराए पोइ नेरनि कयां हिकिड़नि खे टंगाए छॾियां ॿियनि खे उपतो कयां टियनि जूं खलूं लहरायां एड़ा जुल्म कया जो के जुल्म एड़ा कया ही न हुजो बई जना पे दुआ घुरन आमीन पे चव खुदा जी कुदरत तो ओ जो चे पे तो जुल्म कया उन्हें के बादशाही मिली वे अचे बाकर कुटो विधई एकड़ा मानू मरन पे बया उबता टंगिया पे है वणन में अचे जो जुल्म मचाई मानन की खबर पई दे दोस्त दस तो बने तुझो दोस्त आ वनी समझाई से हेड़ो भरदा जुल्म करे नो दस व्यूस वनी चईस मेरी दोस्त आयूं तू कुछ रहम कर महबूब जी उम्मत आ गरीबन के बिना मारे छडियो दई जेड़े गाल त बुध ओ डी याद थई जे तू मा बई दुआऊं पे वेठा घुरा तो भी त घुरी हुई मुंह भी घुरी हुई हे मानू जे न चंगा हुजन हा रब बादशाही तो खे दिया मुखे कोन दिया हे मानू जो एड़ा है ने हां जेड़ा लक्षण असा जा बादशाह मोड़ आया है जरदारी साहब जेड़ा
समझो मुझा पिरी प्यारा दुआ कयो त रब एड़ा हाकिम आणे के रल हुजे बे हुजे पर महबूब जी उम्मत ते बाज रहम कन मां जेके एजेंसिन वारा है न खुफिया इदारा है उन्हन के अर्ज तो कयो त असांजो आवाज आवाम जो पहुंचायो भला हिन मजलिस जे जरिए तवा सबई मुखे बुधायो तवा हिन हुकूमत मु खुश आयो या नाराज आयो हथ मथे गणो जेके ना ये न जेके खुश आयो जे हथ मथे गणो एकड़ो खुश आ ठीक है भला जेके ना खुश आयो बाबा हाने ये जेके एजेंट्स वारा या गाल नोट कयो त हेडो वडो इज्तिमा हजारे मानू हन वे ता हम खुश कोनन कुछ रहम कयो महबूब जी उम्मत ते बाझ कयो यो पैगाम है न फकीरन जो त कुछ महबूब जी उम्मत ते रहम करम कयो तरसई बाझ कयो अल्लाह तवा ते रहम कंदो ओ मुझा पिरी प्यारा महबूब जी सुन्नत ते हलंदासी शरीयत जी ताबेदारी कंदासी खुदा कंदो बिनी जहानन जी भलाई नसीब थींदी वमा अलैना इल्ला बला असांजा एक साल में 2-3 कज़िया थिया आहिनि मगर कब्र खोटरे उन जो मथो चिथियो वियो आहे अस्तगफिरुल्लाह माअज़ल्लाह यो सरासर जुल्म आहे का कब्र खोटरे उन के मथो चिथण या वरी कोका हणंदा आहिनि जो 5 कन में मरंदो न 5 तारी पहिरीं 2 3 चौथी 5 या 25 26 27 28 ये 5 ॾींहं जेको 5 कुन में मरे चवंदा आहिनि दादा इन जे घर जा 5 भाती मरंदा जे न त वरी इन के वञी ओ पेशानी में कोको हणोस या वरी हीअं कंदा जो कब्र ते हीअं काना खोड़ींदा हेॾो भेॾो वरी उन ते इहे वरी मायुनि जा ॾस या पोड़ियुनि जी शरीयत समझो जे एकड़ो मानू मरी वियो वरी पोयों को इत्तेफाक है हर के जो मौत जो टाइम तो मुकर्रर थियो पियो है ना इदा जा अजलहुम ला यस्तअखिरून साअतन वला यस्तक़दिमून को बियो मानू मरी पियो चंदा दा मैयत के कफन वात में अची वियो न तडे बियो मानू हां वारो को कब्र खोटियोस हां ही जेको कम थियो आ सो सरासर जुल्म आ शरीयत जे खिलाफ आ हुजूर अलैहि सलातो वसलाम जन फरमायो त मैयत जो हड्डो भंजण शरीयत में जायज ना है मैयत जो हड्डो भंजण इए आ जिए जिंदा मानू जो हड्डो भंजे जेको कब्र ते लत थो जे जणो कब्र वारे के ईज़ा थो पहुंचाए समझो था ते कब्र जी इज्जत ताजीम करनी आ बाह जे बरंदड़ टांडन ते पैर रखो पर के कब्र ते पैर न रखो ये तो लिखे तो ही असा के शरई मसलो बुधाइंदा मेहरबानी करे त छा मुर्स ज़ाल के रत दई सके तो या बीमारी जी हालत में ज़ाल मुर्स के रत दई सके तो सजी उम्र पई दी रत पिए सजी उम्र रत पई दी पिए बाकी जे बोतल दे नहीं तो चाती पियो एकड़े हद मुख वरी पूछो नहीं भला ज़ाल के मरी वने तो मुर्स कुल होडे मुझे सजी उम्र कुल हाथ नहीं तो हारे नो के हवा यो दई सके तो अर्ज त जडे को गोठ में मानू गुजारे वने तो वेंचारण लाए चरी खणन वारे के माई जो कोको वात में जरूर दियन था बियो अर्ज त कब्र ते उन के कोका हया वणन था 5 कुन जे करे त्यों अर्ज त वाक्या थिया आहिनि जंहिंमें हिकु औरत जी कब्र खोटी वई आहे छो जो कफन खाधो हूंदा ई तॾहिं 2-3 माण्हू मरी विया आहिनि ताज़ो वाक्यो हफ़्ते अंदरि हाजन शाह कब्रिस्तान में जेको ई साॻी ॻाल्हि लिखी अथसि ये बयान थी चुकी त ईअं शरीयत में जाइज़ न आहे रब करीम शल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फ़िर लना मा मज़ा या वासिअल करमी अल्लाहुम्मा हब्बिब इलैना अल ईमान व ज़य्यिनहु फ़ी क़ुलूबिना व कर्रिह इलैना अल कुफ़्र वल फ़ुसूक़ वल इस्यान वजअलना मिनर राशिदीन अल्लाहुम्मा जअलना मिनर राशिदीन अल्लाहुम्मा जअलना मिन इबादिक अस्सालिहीन अल मुख़लिसीन अल्लाहुम्मा जअलना मिन अल्लज़ीना ला खौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून या अल्लाह इन सारी जमात राज़ी थी सारी जमात लुत्फ़ो करम कर पंजी मोहब्बत पंजे हबीब जो इश्क अता फरमा महबूब जी सुन्नत शरीयत हलन जी तौफ़ीक़ अता फरमा या अल्लाह
जे सैयद सगोरे ही महफिल सजाइया साईं सैयद सगोरे जो नालो छा साईं फ़कीर मोहम्मद शाह जै महफिल जो मेज़बान साईं फ़कीर मोहम्मद शाह जे दर्जात के बुलंद फरमा। या अल्लाह उन्हनि जेका ही मेहनत कई आहे ख़ल्क़ सदी आहे मुंहिंजा मौला उन जूं कोशिशूं पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमा। या अल्लाह साहिब उर्स जे मज़ार ते किरोड़े अरबे खरबे रहमतूं बरकतूं नाज़िल फरमा। या अल्लाह उन्हनि जे दर्जात के मज़ीद बुलंदियूं अता फरमा। उन्हनि जे रूह मुबारक जे सदके असांजे हीणे हाल ते रहमो करम कर। उन पंहिंजे वली सालिह सैयद सगोरे जे सदके हिन सारी जमात ते करम कर। सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमा। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं हल फरमा। असां सभिनी खे मदीना मुनव्वरा जी हाज़िरी नसीब कर। इश्क ऐं अदब सां हबीबनि जे दर जी हाज़िरी नसीब कर। या अल्लाह असांजे हाल ते लुत्फ़ो करम कर। या अल्लाह असांजा हथड़ा ख़ाली न मोटा। पंहिंजे हबीब जे सदके मौला हिन सारी जमात ते करम कर। पाकिस्तान जी तूं हिफ़ाज़त फरमा। अंदरूनी ऐं बैरूनी ख़तरनि खां तूं असांजे वतन अज़ीज़ जी हिफ़ाज़त फरमा। असांजे हुक्मराननि जो इस्लाह फरमा। असांजे हुक्मराननि खे शरीयत सुन्नत जी ताबेदारी जी तौफ़ीक़ अता कर। मुंहिंजा मौला मदीने वारे साईं जे सदके असांजा हथड़ा ख़ाली न मोटा। मुंहिंजा मालिक करीम असांजे हीणे हाल ते रहमो करम फरमा। मुंहिंजा मौला असीं सभु तुंहिंजे दर ते उम्मीदवार बणिजी आया आहियूं। असांजो दिल जूं उमेदूं पूरियूं फरमा। या अल्लाह हुज़ूर जा उम्मती जिते रहनि था तन सभिनी ते राज़ी थी। जे बीमार आहिनि खे शिफ़ा ॾे, बेघरनि खे कुशादा घर ॾे। या अल्लाह जन के घर वारियूं न आहिनि उन्हनि खे साले घर वारी अता कर। मुंहिंजा मौला जन के औलाद न आहे उन्हनि खे साले औलाद अता कर। या अल्लाह जन जो औलाद बेफ़रमान आहे उन्हनि जे औलादनि खे फरमा बरदार अखियुनि जो ठार बना। या अल्लाह जन जो औलाद बेरोज़गार आहे उन्हनि खे हलाल रोज़गार अता कर। या अल्लाह जेके मुश्किल में आहिनि उन्हनि जूं मुश्किलातूं आसान कर। पंहिंजे हबीब जे सदके राज़ी थी। मुंहिंजा मौला तूं असांजो थी असांखे पंहिंजो बना। पंहिंजे हबीब जे सदके मुंहिंजा मालिक महिरबान हिन महफ़िल में सैयद सगोरा, आलिम सगोरा, भलारा, बरगुज़ीदा मुंहिंजा मौला तुंहिंजा प्यारा सालिह बाना जेके हाज़िर थिया आहिनि उन्हनि जे सदके हिन सारी जमात ते करम कर। मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके महबूब जी सारी उम्मत ते लुत्फ़ो करम कर। हुज़ूर जा उम्मती जेके अस्पतालुनि में बीमार आहिनि सभिनी खे शिफ़ा नसीब कर। जन दुआउनि जे लाइ चयो आहे उन्हनि जूं मुरादूं पूरियूं कर। जेके न चई सघिया आहिनि मुंहिंजा मौला उन्हनि जूं बि मुरादूं पूरियूं फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। आमीन आमीन। नस्तगीथु बिरहमतिक।